नाज़िन वफ़ाक़ी सरकार जे सहकार सां कामयाब जमा प्रोग्राम तहत गंबट जे सचल टेक्निकल इंस्टीट्यूट में 50 सीटुनि ते दाख़िलाउनि जे लाइ इंटरव्यू वरिता विया। पेश आहे मुमताज़ मेमुण जी हीअ रिपोर्ट। प्राइम मिनिस्टर स्किल डेवलपमेंट जो प्रोजेक्ट आहे 6 महीननि जो, ये अॻुवाट असांखे 6 माह आहियूं प्रोजेक्ट मिली चुका आहिनि ऐं हिन दफ़े असांखे अल्हम्दुलिल्लाह खेरपुर ज़िले में खेरपुर सिटी का पोइ 7 तालुकनि में सचल टेक्निकल कॉलेज के ही प्रोजेक्ट मिलियो आहे ऐं असांजो मक़सदु ऐं फोकस इहो आहे त हीअ जेके ॿार असांजे इदारे में आया आहिनि अॼु इंटरव्यू में ऐं 50 सीटूं हेडक्वार्टर इस्लामाबाद जे तरफ़ां 25 सोलर में 25 इलेक्ट्रीशियन में, पर अल्लाह जी महिरबानी सां उहा ॾिठो मीडिया वारनि त 400 उम्मीदवार असां वटि ऑनलाइन ऐं डायरेक्टली फार्म जमा कराया ऐं हिन वटि ॿार वीचारा अचनि था जिन फार्म अपील न थिया ऐं उन्हनि जो मक़सदु इहो आहे त असां हिते हुनरी सिखिया सिखी स्किल्स जी डेवलपमेंट पाण में अवेल करे अचीव करे ऐं असां का न का पंहिंजी अचीवमेंट कई। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान नेवटेक जे तरफ़ां ॿारनि खे ट्रांसपोर्ट अलाउंस ॾिनो हुई। ट्रांसपोर्ट अलाउंस ऐं ॿिया बेनिफिट्स ॾिना वेंदा ऐं वज़ीफ़े वारो जेको कॉन्सेप्ट आहे उहो ख़तमु कयो वियो आहे। जेके माण्हू बेरोज़गार आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो सुठो मौक़ो आहे। ऐं सभिनी खे गुज़ारिश कंदुमि सिंधवासियुनि खे त अचो सचल टेक्निकल में जवान प्रोग्राम में अप्लाई कयो ऐं सुठो हुनरमंद शागिर्द बणिजो ऐं कामयाबु थियो। कमकार सिखी पंहिंजो इंशाअल्लाह ताला दुकान को खोलींदुमि, पंहिंजी बचनि जी रोज़ी कंदुमि। इंशाअल्लाह ताला मुंहिंजो गुज़र सफ़र सुठो थी वेंदो। हितां जो अल्हम्दुलिल्लाह असांखे VIP प्रोजेक्ट क्रिएट कराईंदा ऐं ज़बरदस्त असां इंशाअल्लाह कोशिशि करे पंहिंजी शॉप खोलणु